मुस्लिम लीग नून जी चीफ एग्ज़ीक्यूटिव मरियम नवाज़ जी मक़बूलियत जो सबबु संदसि स्टाइल बि आहे। मौक़िया कहिड़ा बि हुजनि, संदसि लिबास जी चूंड बि मुनफ़रिद हूंदी आहे। मरियम नवाज़ जे लिबास जी वाखाण न रुॻो ॾेह पर परॾेह में बि थींदी आहे। पर ताज़ो मुतहिदा अरब इमारात जी आलमी सहकार बाबति वज़ीर जी हिकु वीडियो नए बहस खे जनमु ॾेई छॾियो आहे। वीडियो ॾिसण वारनि वाहपेदारनि जो इहो ई चवणु आहे त रीम बिन्त इब्राहिम मरियम नवाज़ जे अंदाज़ खे कॉपी करे रही आहे। वायरल वीडियो में सऊदी वज़ीर गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदे ॾिसी सघिजे थी। जेका शइ ॾिसण वारनि खे हैरान करे थी, इहो संदसि लिबास ऐं अंदाज़ आहे जेको मरियम नवाज़ सां घणे क़दुरु मिले थो। ॿिन्हीअ जो हेयर स्टाइल बि हिकु जहिड़ो आहे। रीम जहिड़ो लिबास मरियम नवाज़ बि पहिरींदी आहे, पर वीडियो में संदसि ॻाल्हाइण वारो अंदाज़ बि ॾिसण वारनि खे मरियम नवाज़ जी यादि ॾियारे थो। इहा वीडियो सभ खां अॻु हिकु यूट्यूब चैनल शेयर कई हुई, जंहिंखे बाद में समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स समेत ॿियनि मुख़्तलिफ़ जायुनि ते पोस्ट कयो वियो। वाहपेदारनि इहो मामिलो साम्हूं रखियो त छा वाक़ई सऊदी औरत मरियम नवाज़ जो फैशन कॉपी करे रही आहे या इहो सभु कुदरती आहे। नून लीग जे हामियुनि त इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त हू मरियम नवाज़ खे कॉपी करे रही आहे, पर मुख़ालिफ़नि वरी इन ॻाल्हि खां इनकार कयो ऐं तबसरा करे इज़हार कयो। रीम बिन्त इब्राहिम अल हाशमी मरियम नवाज़ जी कॉपी करे थी या मरियम नवाज़ उन जहिड़ी बणिजणु चाहे थी, इहो ॾिसण वारनि ते आहे त हू छा सम्झनि था।